الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الذين ينفقون في السراء والضراء والكاظمين الغيظ والعافين عن الناس والله يحب المحسنين. والذين إذا فعلوا فاحشة أو ظلموا أنفسهم ذكروا الله فاستغفروا لذنوبهم ومن يغفر الذنوب إلا الله ولم يصروا على ما فعلوا وهم يعلمون. أولئك جزاؤهم مغفرة من ربهم وجنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ونعم أجر العاملين. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام اسان جے مٿاں انا گھڻا کرم ऐं احسان आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तमाम असां खे इशा जी नमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत जो गॾियल हुकुम बयान फरमायो, जंहिंमां वॾे में वॾो ख़ुलासो ऐं सबक़ इहो पियो मिले त क़ुर पाक सिर्फ़ अलहमद खां वठी वन्नास ताईं अल्फाज़नि जो नालो नाहे, बल्कि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे मुकम्मल अहादीस मुबारका खे खणी करे क़ुर पाक जे अल्फाज़नि सां मिलायो त हदीस पाक ॼण त क़ुर जो तर्जुमो थी पियो ऐं लफ़्ज़ क़ुर पाक जा अलहमद खां वन्नास ताईं इहे 83 पारा 114 सूरतूं मुकम्मल इन्हनि खे हदीस सां मिलायो, इहो थियो मुकम्मल क़ुर। जेकॾहिं कोई चवे थो त मुंहिंजे लाइ सिर्फ़ क़ुर काफ़ी आहे, हुज़ूर जे हदीस खे नऊज़ बिल्लाह वठण जी उन ते अमल करण जी ज़रूरत कान्हे, क़ुर पाक मुंहिंजे लाइ काफ़ी आहे, उहो माण्हू बि भुलियल आहे। इहा शैतानी हिकिड़ी चाल ऐं सोच आहे। जेकॾहिं कोई चवे थो त सिर्फ़ हदीस पाक ई मुंहिंजे लाइ काफ़ी आहे, क़ुर पाक मूंखे ज़रूरत कान्हे, नऊज़ बिल्लाह, उहो बि भुलियल आहे। इहा बि हिकिड़ी चाल आहे, जाहिलाना सोच आहे, इहो बि नामुकम्मल आहे। मुकम्मल क़ुर इन खे चइबो आहे त हदीस पाक खे ऐं क़ुर पाक जे मुकम्मल अल्फाज़नि खे मिलायो, इहो आहे तर्जुमे ऐं अल्फाज़नि समेत कामिल क़ुर। इन्हनि ॿिन्हिनि खे चंबड़ी करे जेको हलियो ऐं उन ते अमल कयईं त पोइ चई सघे थो त हा मां क़ुर पाक ते अमल कंदो आहियां। सो हाणे अल्लाह तबारक व तआला इन इहे गुज़िरियल आयतुनि जे उनवान सां अॼोकिन आयतुनि में उन्हनि बाननि जूं सिफ़तूं बयान फरमायूं आहिनि जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे अहकामनि जी इताअत कंदा आहिनि, पैरवी कंदा आहिनि, जिन खे मुहसिन बानो चइजे, जंहिंखे नेकोकार चइजे, जंहिंखे मुत्तक़ी परहेज़गार चइजे। अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक में जॻह जॻह ते मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि सां परहेज़गारनि जूं सिफ़तूं बयान कयूं आहिनि। हिते अल्लाह तबारक व तआला उन्हनि साॻियुनि सिफ़तुनि खे कुझु नवनि लफ़्ज़नि सां बयान फरमायो। फरमाई त जन्नत जिन बाननि जे लाइ मूं तयारु कई आहे, ख़बर अथव उहे बाना कहिड़ा आहिनि? अल्लाह तबारक व तआला त क़ुर पाक में ईअं बि चयो आहे, अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत वलम्मा यातिकुम मसलुल लज़ीना खलौ मिन क़ब्लिकुम मस्सतहुमुल बअसा वज़्ज़र्रा वज़ुलज़िलू हत्ता यक़ूलुर रसूलु वल्लज़ीना आमनू माहु मता नसरुल्लाह। अल्लाह से फरमाए थो तव्हां छा सम्झो आहे त जन्नत तव्हांखे आसानी सां मिलंदी? वेठे बसि ईअं ॻाल्हियुनि ऐं हवालनि करण सां जन्नत तव्हांखे मिलंदी, तव्हां ईअं सम्झो आहे? जॾहिं त तव्हांजे मथां आज़माइशूं आयूं ई न आहिनि अञा, जहिड़ियूं आज़माइशूं तव्हां खां पहिरियां मुस्लमाननि ते आयूं हुयूं।
जेके तकलीफ़ुनि आज़माइशुनि में मुब्तला कया विया, पोइ उन्हनि तकलीफ़ुनि आज़माइशुनि ते सब्र कयो, हता के दुनिया जे सूरनि ऐं दर्दनि हुननि खे हीअं धोणियो चङी तरह। एतिरो दुनिया जे सूरनि, दर्दनि, आज़माइशुनि, तकलीफ़ुनि, पंहिंजनि जे ॾुखनि में मुब्तला थिया जो उन दौर जे पैगंबर ईअं चई वरितो त अल्लाह असांजी मदद कॾहिं ईंदी। तव्हां ते अहिड़ो मौक़ो ई न आयो, अञा तव्हां था सम्झो त जन्नत मिलंदी, बसि ईअं। पोइ अल्लाह से फरमाए थो जन्नत वॾी कुशादी आहे, इन्हनि मोमिननि मुतक़ी बाननि जे लाइ ठाही अथमि, पर कुझु ॿुधो त उन्हनि जूं सिफ़तूं कहिड़ियूं आहिनि। पोइ पाण में उहे सिफ़तूं अपनायो, पैदा कयो, तव्हांखे बि जन्नत मिलंदी। जन्नत मुंहिंजी कुशादी आहे। छो त हिन दुनिया जी ज़िंदगीअ में हर टोले, हर ग्रुप, हर मकातब फ़िक़ह जे माण्हुनि में चङा बि आहिनि, बुरा बि आहिनि, सुलक्षणा बि आहिनि, बद अख़लाक बि आहिनि, अहले इल्म बि आहिनि, जाहिल बि आहिनि, हलकड़ी तबियत जा बि आहिनि, त बुरदबार संजीदा बि आहिनि। हर तबके में, हर ग्रुप में अल्लाह तबारक व तआला सेखारण जे लाइ उन्हनि ॿारनि जूं सिफ़तूं बयानु कयूं जेके अल्लाह ताला खे वणनि थियूं। फरमाई अल्लज़ीना युनफ़िक़ून फ़िस्सर्राइ वद्दर्राइ, उहे माना जेके अल्लाह जे राह में ख़र्च कंदा आहिनि, तंग दस्तीअ में बि, शाहूकारीअ जी हालत में बि, ग़मगीनीअ में बि, ख़ुशीअ में बि, अमन में बि, जंग में बि, तकलीफ़ुनि जी हालत में बि, ख़ुशीअ जी हालतुनि में बि, हर हाल में अल्लाह ताला जे नाले ते ख़र्च कंदा आहिनि। जॾहिं सिहत बहितरीन आहे त ओहिड़ो ख़र्च पिया कनि, जॾहिं बीमारी थी पई त ओहिड़ो ख़र्च पिया कनि, पर कनि पिया। शाहूकार हुया त ओतिरो वधीक, जॾहिं मोहताजी थी पई, तंगदस्ती थी पई त ओतिरो घटि, पर कनि पिया। जॾहिं आज़माइशुनि में मुब्तला थिया त ओतिरो घटि, जॾहिं ख़ुशीअ में हुया, मूड सुठे में हुया, ओतिरो बहितर, पर ख़र्च कंदा आया हर हालत में। अल्लाह से फरमायो त पहिरीं सिफ़त इन्हनि जी, इन्हनि बाननि जी जेके जन्नती बणाईंदुसि, हिकिड़ी इहा सिफ़त पहिरें नंबर ते, जेके हर हाल में, ॾुख में, सुख में, अमीरीअ में, ग़रीबीअ में, हर हाल में ख़र्च कंदा आया। पोइ जहिड़ो हाल हो ओहिड़ो ख़र्च। हता के रिवायत जे अंदरि ईअं बि ईंदो आहे, अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा क़ुरान पाक जी हीअ आयत जॾहिं ॿुधी, सहाबा किराम समूरनि जॾहिं ॿुधी, जिन वटि सोन हुयो उन्हनि ख़र्च कयो, जिन वटि चांदी हुई ख़र्च कयो, जिन वटि दिरहम दीनार ख़र्च कयूं। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि हिकिड़ो अंगूर जो दाणो हो, हिकिड़ो। चई हाणे मूं वटि ॿियो कुझु त कोन्हे। अल्लाह से फरमाए थो तंग दस्तीअ में, शाहूकारीअ में, पंहिंजे हाल आधार ते मूंखे इहो हिकिड़ो दाणो आहे, उहो ॾेई छॾियईं। बाद सलफ़ सालिहीन खां मनक़ूल आहे, बुज़ुर्गनि लिखियो आहे त हिकिड़े बुज़ुर्ग वटि बसर हुयो, सिर्फ़ु हिकिड़ो बसर, उहो अल्लाह ताला जे नाले ते ॾेई छॾियईं। हिकिड़े बुज़ुर्ग वटि साहिब सब्र हो, ग़ालिबन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि आयो, चई साईं मूंखे अल्लाह ताला जे नाले ते ॾियण जे लाइ त अहिड़ो कुझु कोन्हे, मां जांच जूच कई आहे त मूंखे खजूर जा छिलड़, कॾहिं कॾहिं खजूर थोरी वधीक सुकी वेंदी आहे त पोइ मथां छिलड़ थींदो आहे, हुन ते खल छिलड़ थींदो आहे, इहे छिलड़ खजूर जा आहिनि, पर खाई सघनि था मजबूरी कंहिं बुख बुख जी हालत में। साईं हिननि जी का औकात कान्हे, पर आहिनि इहे मूं वटि, उन उहे ॾेई छॾिया। त हिकिड़े साहिब सबुर चयो साईं मां पंहिंजे क़ौम में वॾो मुअज़्ज़ज़ लेखियो वेंदो आहियां, पर आहियां मिस्कीन, मूं वटि ॿियो कुझु बि कोन्हे अल्लाह जे नाले ते ख़र्च करण जे लाइ। पोइ साईं मां जेतिरी इज़त आहे मूं वटि न, मां इहा इज़त थो क़ुर्बान कयां अल्लाह ताला जे नाले ते। अब तूं इज़त कीअं क़ुर्बान कंदे? साईं मूंखे जेकॾहिं कोई बुरो भलो चवंदो न, मां हुन ते कावड़ न कंदुसि, हुन ते रंज न कंदुसि, कोन कंदुमि हुन सां हिसाब, हुन सां पोइ बि ख़ुशीअ ख़ुशीअ सां हलंदुसि, ख़ुशीअ ख़ुशीअ सां हलंदुसि। इहो मुंहिंजो ज़हन आहे। त उन पंहिंजी ॼण त इहा इज़त बि अल्लाह ताला जे नाले ते क़ुर्बान कई। पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जहन्नम जे बाहि खां बचो। अगरचे जहन्नम जे बाहि खे विसाइण जे लाइ तव्हांजो सदको केतिरो बि हुजे, पोइ चाहे उहो खजूर जो अधु छो न हुजे। हिकिड़े साहिब सगोरे अधु खजूर खाधी, बाक़ी अधु हथ में बची। जॾहिं इहा ॻाल्हि पहुती
त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हांजो सदको ख़ैरात अल्लाह जे नाले ते ॾियणु इहो तव्हांजे मथां जहन्नम जे बाहि खे विसाए थो। त हुन चयो मूंखे ॿियो कुझु त कोन्हे, उहो अधु खजूर जो बि ॾेई छॾे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो चाहे अधु खजूर जो तव्हांखे छो न ॾियणो पए। पोइ हिन रिवायत खे मज़ीद वज़ाहत कंदे फरमायूं त साहिल जॾहिं तव्हां वटि अचे न त उन साहिल खे मोटाईंदा न कयो, कुझु न कुझु ॾियो, चाहे खजूर जो अधु दाणो ई छो न ॾियो, चाहे बकरी कुठी वई आहे, गोश्त हुनजो खाधो वियो आहे, पावा बि हुनजा चङी तरह खाधी इस्तेमालु कया विया आहिनि, हुनजा खुर रुगो बचा आहिनि, खुर जे मथां हिकिड़ी चपड़ी हूंदी आहे खुर जी जेका लहंदी आहे, पोइ हुनजे हेठां वरी थोरो गोदो हूंदो आहे जंहिंखे चूसे करे साफ़ करे सघिजे थो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो चाहे बकरीअ जो खुर छो न हुजे, उहो बि जेकॾहिं ॾियो त इहो बि तव्हांजे जहन्नम जे बाहि खे विसाइण जे लाइ काफ़ी आहे। त बहरहाल अल्लाह ताला फरमायो उहे बाना मूंखे ॾाढा वणंदा आहिनि, उन्हनि खे मां मुतक़ी ऐं मुहसिन शुमार कंदो आहियां जेके हर हाल में अल्लाह जे नाले ते ख़र्च कंदा ईंदा आहिनि। ॿिए नंबर ते वल काज़िमीनल ग़ैज़, जेके कावड़ खे पी वञनि, खाई वञनि। गुजारत ॾिनी वेंदी आहे इस्लामी तौर ते उहा कहिड़ी शइ आहे जेका हराम आहे पर खाइजे त हलाल आहे। गुजारत ई ॾुखी उबती, हराम वरी खाइजे त हलाल, इहो कीअं? कावड़ करणु हराम आहे पर जे अची वञे त खाई छॾिबी आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उहो माण्हू जेको अल्लाह जे रज़ा जे लाइ कावड़ खाई वेंदो, ख़ुसूसन अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदर बि फरमायो वल काज़िमीनल ग़ैज़, जेके कावड़ खाई था वञनि, वल आफ़ीन अनिन नास, कावड़ जे बावजूद माण्हुनि खे माफ़ था करे छॾनि, वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, कावड़ करण खां पोइ खाई विया, माफ़ बि कयूं, वरी उनखे सुहिणे सलूक सां उन सां तालुक बि निभायूं, महसूस बि न करणु ॾिनोसीं त को मूंखे तोखां कावड़ आहे, रंजिश आहे। अल्लाह से फरमायो वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, अहिड़नि मुहसिननि खे त ख़ुदा पसंदि कंदो आहे। त पोइ रिवायत जे अंदर ईंदो आहे हज़रत हुसैन साईं, इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु, उनजी हिकिड़ी बानी हुई। हिकु दफ़े मानीअ ते वेठा हुआ इमाम साहब जन, मानी आई पाणीअ जो प्यालो भरे, अचानक हुन खां हथ मां पाणीअ जो प्यालो छॾाइजी वियो, इमाम साहब जे कपिड़नि ते किरी पियो, कपिड़ा आला थी विया, तबई गुस्सो ईंदो, बानी आहे पर एतिरो ख़्यालु कोन्हे को। इमाम साहब रुगो सिर्फ़ु हुन ॾे निहारियो त उहो सम्झी वई, चूंकि इमाम साहब जे घर जी बानी हुई न, अहले इल्म तबके नुबूवत वारे ख़ानदान चश्मो चराग जी हिकिड़ी ख़िदमत गुज़ार औरत हुई न, उनखे चङी तरह इहो इल्मु हो। फौरन चई त वल काज़िमीनल ग़ैज़, अल्लाह ताला खे पसंदि आहिनि जेके सिफ़तूं, उन मां हिकिड़ी सिफ़त पढ़ियईं वल काज़िमीनल ग़ैज़, जेके कावड़ खाई था वञनि अल्लाह ताला खे पसंदि आहिनि। हुन लफ़्ज़ चया बानी वल काज़िमीनल ग़ैज़, त इमाम साहब जेको निहारे हुनजे गुस्से में मुरकी पिया, मुस्कुराए पिया, कावड़ वई। वरी थोरी देरि न गुज़री त चूंकि इहा बानी सियाणी हुई, समझदारी, सुलछणे घराणे जी, पढ़ियल घराणे जी, नुबूवत जो चश्मो चराग घर में पलिजे रहे पई, घणो कुझु दीन सिखी चुकी, ॿिया लफ़्ज़ बि पढ़ण में दिलेरी कयईं वल आफ़ीन अनिन नास, हिनखे महसूस थियो त हिन महिल कावड़ त साईं जन जी लही वई पर मतां ॻाल्हि दिलि में रखनि, वरी मूंसां हिसाब थींदो, पोयां लफ़्ज़ चई छॾियईं त वल आफ़ीन अनिन नास, जेके माण्हुनि खे माफ़ बि करे छॾींदा आहिनि, अल्लाह से फरमाए थो इहे बि मूंखे पसंदि आहिनि। त इमाम साहब चयोसि त मूं तोखे दिलि सां माफ़ करे छॾियो। वरी हिन थोरी देरि खां पोइ वरी उहो अहसासु कयो त महसूसु कयो त मतां अॻिते हली करे मूंखां का ग़लती कोताही थिए त पोइ मूंखे वरी चयो वञे ईअं त अॻ में बि तो अहिड़ी ग़लती कई तोसां रिआयत थी, हाणे रिआयत न थींदई, वरी मतां ईअं थिए, तंहिं करे इहे संजीदगीअ खां कमु वठंदे इन बानीअ चई छॾियो वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, अल्लाह ताला अहिड़नि नेकोकार ॿारनि खे पसंदि कंदो आहे। इमाम साहब मुस्कुराए करे फरमायो त बसि तूं अॼु खां वठी मूं वटां आज़ादु आहे। उन पुराणे दौर में बाने खे आज़ादु करणो उनजे लाइ दुनिया व माफ़िया जे वॾी ख़ुशीअ मां वॾी ख़ुशी हुई आहे त मां बानी हुयसि, ग़ुलाम हुयसि, नौकर हुयसि, हाणे आज़ादु थी वियुमि, पंहिंजी मर्ज़ीअ ते पंहिंजो खाई पी बचड़नि सां ज़िंदगी गुज़ारे सघां थी, त उहो आज़ादु जी ख़ुशीअ सां हली वई। त कावड़ खे खाई वञणु अल्लाह ताला फरमाए थो इहो बि मूंखे पसंदि आहे। पोइ रिवाज जे अंदरि ईंदो आहे
इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह फरमायो त इंसान जे फितरत में आहे कावड़ ऐं गुस्सो। कावड़ ईंदी, अलाह से ईअं नथो चए त कावड़ ईंदी न आहे उन्हनि माण्हुनि खे। कावड़ ईंदी त न पर खाई वेंदा आहिनि, पी वेंदा आहिनि। कावड़ ईंदी त न पर पी वेंदा आहिनि। कावड़ जंहिंखे अचे ई नथी, इमाम साहब शाफी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा जंहिंखे कावड़ न अचे न उहो गॾ हुआ। गॾ खे वठो उस में, सर्दीअ में, गर्मीअ में, लोड़ायोसि, वज़न रखोसि, छा बि कोसि, गॾ ॻाल्हाईंदो ई कोन्हे। जाॾे गेलियोसि हलंदो आहे, गुस्सो ई कोन ईंदो अथसि, न विढ़ंदो आहे, न चक हणंदो आहे, न छा कुझु कोन कंदो आहे। हा खुस कबी अथसि, हरू भरू तंग कबो अथसि त पोइ हेठि हणंदो आहे, तंग कबो अथसि त। बाक़ी कमकार में केॾो बि थकियल हुजे, ऊंदहि हुजे, रोशनी हुजे, डुकायोसि पियो डुकंदो। कावड़ी कोन थी अचेसि। इंसान खे जेकॾहिं निंड में उथारियो त वेठो हुजे उथारियोसि त कावड़जी वेंदो, गॾ कावड़ कोन वठंदी। इमाम साहब शाफी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा जंहिंखे कावड़ नथी अचे न ॼण त गॾ हुआ। ऐं जंहिंखे वरी राज़ी कजे, कंहिं बि ॻाल्हि तां नाराज़ थियो हुनखे राज़ी कजे, वरी उहो राज़ी न थिए त सम्झो शैतान आहे। शैतान जो कमु आहे राज़ी न थियणु। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो का कमी कोताही थी वञेव पोइ हुन ते कोई तव्हां खां माज़रत करे त हुनखे माफ़ करे छॾींदा कयो, छो त अल्लाह साईं फरमाए थो न वल आफ़ीन अनिन नास। पोइ अहिड़ी तरह सां ॿी रिवायत जे अंदरि ईंदो आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बावजूद, कावड़ जे बावजूद ताक़त ऐं कुदरत अथसि अॻिले माण्हू खां पंहिंजो गुस्सो कॾहिं बदिलो वठे। बावजूद कुदरत जे बदिले वठण जे बावजूद जेको गुस्सो पंहिंजो पी थो वञे, अल्लाह तबारक व तआला उन माण्हूअ खे अमन ऐं ईमान में कामिल ऐं मुकम्मल बनाईंदो आहे। एॾी वॾी अल्लाह तबारक व तआला जी उन माने जे मथां महिरबानी आहे। पोइ रिवायत जे अंदरि ईअं बि ईंदो आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू जन्नत जे अंदरि पंहिंजा महलात ॾिसणु चाहे थो, जेको माण्हू जन्नत जे अंदरि पंहिंजा महलात ॾिसणु चाहे थो त उहो टे कम करे। पहिरें नंबर ते जंहिं बि हिन सां नाजाइज़ी नाइंसाफ़ी कई आहे, ज़ुल्म कयो आहे न, उनखे माफ़ करे। ॿिए नंबर ते पाण जेको कुझु बि न ॾे, हर ॻाल्हि में नज़र अंदाज़ करे, ऐं ही वरी उनखे जॾहिं बि ॾियण ते पवे त उनखे ॾेई छॾे। अदा मां भत बोड़ का भाॾी बिरादरी माइटी मिटी सॾु पंधु पाण मूंखे कोन ॾींदा आहिनि सॾु, नज़र अंदाज़ कंदा आहिनि पर मां ॾियां थो। पाण मूंखे कोन वधंदो आहे पर मां वधी थो हलां, पाण मूंसां हिसाब कंदो आहे पर मां कोन थो कयां। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको कुझु बि न ॾे उनखे बि ॾे। ॿ नंबर ते जेको जन्नत में पंहिंजे महलात ॾिसणु चाहे थो। टे नंबर ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको तव्हां सां ताल्लुक छिने तव्हां हुन सां ॻाल्हियो, वो तव्हां खां परे थे तव्हां हुनखे चंबड़ो, ऐं वो तव्हांजे साम्हूं अचे त अॻिते वधी करे हुन सां मिलण में देरि न कयो। इहे टे कम जेको करे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इहो माण्हू जन्नत में पंहिंजा घर ॾिसंदो। इहे टे कम करे उहो माण्हू जेको जन्नत में घर ॾिसणु चाहे थो। पोइ हिन जे करे इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जे बारे में ईंदो आहे, हिकिड़े दफ़े भरी बाज़ार में हिकिड़े माण्हू इमाम साहब खे कुझु गारियूं ॾिनियूं, ग़लति सलत ॻाल्हायो। इमाम साहब चूंकि वक़्त जो इमाम हो, वॾो अहले इल्म हो, दरगुज़र कयो, कावड़ ऐं गुस्सो पी विया, मुस्कुरायूं, कुझु बि हुनखे जवाबु न ॾिनो। घर विया, चूंकि पाण कपिड़े शपिड़े जा वापार जा पैसा कुझु पाण वटि हुया न, वापारी माण्हू आहे, उहे पैसा खणी करे हिकिड़ी टोकरी ठाहियूं, सिका अशरफ हुन में रखी करे, जंहिं हमरा गारियूं ॾिनियूं उनजे दर वञी करे दर खड़काए उनखे उहा टोकरी पेश कयूं तोहफ़े तौर ते। त हू हमरा हैरान थी वियो, मां हाणे बाज़ार में गारियूं ॾिनियूंमांसि, वरंदी त मूंखे कोन ॾिनई, वरी पैसनि जी टोकरी खणी हिते दर ते बीठो आहे। हैरान थी करे पुछणु लॻो त ही छा आहे? इमाम साहब जवाबु ॾिनसि त तव्हां पंहिंजूं नेकियूं मूंखे ॾिनियूं आहिनि, पंहिंजूं नेकियूं मूंखे ॾिनियूं आहिनि, इन जे बदिले मां तव्हांखे ॿियो कुझु त नथो ॾेई सघां, मूं वटि हीअ शइ मौजूदु आहे, मुंहिंजे तरफ़ां हदीअ तौर ते क़बूल कयो। एॾो शर्मसार थियो, एॾो शर्मसार थियो, इमाम साहब जे अखलाक खां मुतासिर थियो, लॻी थियो, इमाम साहब जी इत्तिबा करे इमाम साहब जे शागिर्दनि में शुमार थी वॾो आलिम अहले इल्म पैदा थियो। छो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां सां जेको बद अखलाक़ी करे उन सां तव्हां अखलाक सां पेश अचो। जेको तव्हांखे गारियूं गंद किनी ज़बान सां ॻाल्हाए तव्हां हुनखे सुहिणे ज़बान सां पेश अचो। त इमाम साहब हुनखे मोट अहिड़ी ॾिनी हदीस ते अमल कंदे जो हुनजे तंबीह जो सबक़ु हुनखे अची वियो ऐं हुनजे सबबु बणिजी हुनजे सुधरण आलिम बणजण जो।
त बहरहाल अल्लाह तबारक व तआला फरमायो जेको दुख सुख मुश्किल ऐं ख़ुशी हर हाल में ख़र्च करे ऐं जेको कावड़ खे खाई वञे वल आफ़ीन अनिन नास माण्हुनि खे दरगुज़र करे माफ़ करे वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन अल्लाह ताला अहिड़नि मुहसिन नेकोकार ॿारनि खे पसंदि फरमाईंदो। अॻिते फरमाई वल्लज़ीन इज़ा फ़अलू फ़ाहिशतन जंहिं बहाने खां ज़ाहिर ज़ोर को ॾोह थी पवे गुनाह थी पवे ग़लती थी पवे ज़ाहिर ज़ोर लिक छप में त इंसानी फितरत आहे लिक छप में त घणो कुझु करे थो वञे उनजी माफ़ी तलाफ़ी बि करे थो पर ज़ाहिर ज़ोर जंहिंखां को गुनाह थी वञे औ ज़लमू अनफुसहुम या पाण ते को ज़ुल्म करे विधो अथई माना अहिड़ो को कोताहीअ जो ज़ुल्म जो गुनाह जो को कमु करे विधो अथई पाण खे फासाए विधई नाफ़रमानीअ जे इन दायरे में पाण खे खूह में उछलाए विधई त ज़करुल्लाह पोइ अल्लाह खे यादि कयईं ज़ाहिर ज़ोर गुनाह थियुसि या पाण ते ज़ुल्म कयईं त पोइ अल्लाह खे यादि कयईं फस्तग़फरू लिज़ुनूबिहिम अल्लाह तबारक व तआला खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी था वठनि ज़ुल्म थी थो वञे न नाजाइज़ी पाण सां नाइंसाफ़ी ॾोह गुनाह थी थो वञे पोइ अल्लाह खे यादि था कनि अल्लाह ताला खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी था वठनि त पोइ वमन यग़फिरु ज़ुनूब इल्लल्लाह इहो अक़ीदो एतिक़ाद बि ॼण त उहो माण्हू रखे थो त अल्लाह खां सवाइ ॿियो केरु आहे जेको बख़्शे माफ़ करे अल्लाह ई त आहे ख़ुदि क़ुर पाक में अल्लाह ताला बि फरमायो तव्हां ॿुधायो भला त अल्लाह खां सवाइ ॿियो केरु आहे माफ़ करण वारो बाज़ औक़ात दुनिया जे हिन नफ़रत ऐं हसद भरे माहौल में अजीब अंदाज़ थी पियो आहे इंसान केॾो बि कोताहिनि सां भरियल हुजे न रब तबारक व तआला माफ़ करे थो छॾे पर माण्हू माण्हू खे माफ़ नथा कनि उहे कोताहियूं पिया सॼी ज़िंदगी यादि ॾियाराईंदा साढ़े ख़बर आहे तुंहिंजी तूं अहिड़ो आहे न तूं पाण अहिड़ो आहे अल्लाह उन बहाने जा दरगुज़र करे छॾिया उन बहाने खे रब माफ़ करे छॾियो बहाने रब खां रोई रड़ी करे माफ़ी वठी रब खे राज़ी कयो रब राज़ी थी वियो माफ़ करे छॾियईं पर बहाना नथा बख़्शनि अञा नथा हुन जूं कोताहियूं विसारनि तोड़े नेक थी पियो त बि चवंदा हा सॼी ज़िंदगी भुटका कम करे हाणे वेठो तो रोई बोकट कयई हाणे वेठो तो माफ़ियूं वठई बंदा हुन सां रियात न कंदा अजीब अंदाज़ आहे अल्लाह से फरमाए थो त जिन खां ज़ाहिर ज़ोर ज़ुल्म थी वञे पाण ते या को ॾोह करे विझनि पोइ अल्लाह खे यादि था कनि अल्लाह खां माफ़ी घुरनि था केरु आहे ख़ुदा खां सवाइ जेको हुनखे माफ़ी ॾे पोइ वलम युसिरू अला मा फ़अलू वहुम यालमून अल्लाह से फरमायो पर शर्त इहा त इहे उन गुनाह ते अटकी न पवनि टिक ॿधियूं बीठा न रहनि माफ़ी बि वठनि रोई रड़ी वरी साॻियो ॾोह बि कंदा अचनि गुनाह ते बज़िद हुजनि ॾोह बि कनि वरी रोई बि ॾेखारनि माफ़ी बि वठनि पर गुनाह साॻियो ई कंदा था अचनि शर्त इहो आहे त उन गुनाह ते टिकिया न बीठा हुजनि छॾे वञनि उन गुनाह ते बज़िद न रहनि आदी न बणजनि छॾे वञनि उन गुनाह जी पचर बसि वहम यालमून हालांकि उहे ॼाणनि बि था त हीउ गुनाह आहे ऐं अल्लाह ताला जी तरफ़ खां हुकुम आहे त गुनाहनि जी माफ़ी तव्हांखे तॾहिं मिलंदी जॾहिं उहे गुनाह छॾे ॾियो जे कंदा ईंदव त पोइ इहा माफ़ी न आहे इहा मज़ाक़ आहे इहा तौबा न आहे इहा टटोल आहे ॼण त पोइ अल्लाह से फरमाए थो अहिड़े क़िस्म जूं सिफ़तूं जिन ॿारनि में हूंदियूं न उलाइक जज़ाउहुम मग़फ़िरतुम मिन रब्बिहिम इहे ई अथव उहे माना जिन खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे तरफ़ खां मग़फ़िरत ऐं बख़्शिश जो बदिलो ॾिनो आहे व जन्नातुन तजरी मिन तहतिहल अनहार ऐं इन्हनि खे अहिड़ा बाग़ात जन्नत जा ॾिना आहिनि जिन जे हेठां नहरूं वहनि थियूं ख़ालिदीन फ़ीहा जेके इन जन्नत जे बाग़नि में हमेशह हमेशह रहंदा व निअम अज्रुल आमिलीन क़ुर पाक फरमायो त अहिड़नि अमल कंदड़ ॿारनि जो अजुर जेको आहे वाह जो अजुर आहे अल्लाह ताला जी तरफ़ खां अहिड़नि ॿारनि खे जेके इहे अमल कनि था वाह जो अजुर आहे सारायो आहे क़ुर पाक उन्हनि ॿारनि खे त हिननि आयतुनि जे बयान करण जो ख़ुलासो ही आहे त अल्लाह ताला गुज़िरियल आयतुनि में कलो किन आयतुनि में फरमायो त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी जेके इताअत कंदा रहम उन्हनि ते थींदो पोइ जेके ही सिफ़तूं अपनाईंदा अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे मुत्तक़ी ॿारनि में शुमार कंदो मुहसिनीन में शुमार कंदो ऐं उन्हनि ॿारनि जे लाइ अल्लाह से फरमाए थो त इन्हनि खे असांजे तरफ़ खां मग़फ़िरत जो इनाम बि मिलंदो जन्नत बि मिलंदी जिन में हमेशह जन्नत जे बाग़नि में रहंदा अल्लाह पाक तव्हां असांखे क़ुर पाक जे इन्हनि आयतुनि जे ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।